الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي حسبك الله ومن اتبعك من المؤمنين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين
मुस्तफा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो, दोस्तों, अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू जे पाक कलाम कुरान मजीद जी एक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मुतिलावत कई आ, जंहिंजे बारे में इंशा अल्लाहुल अज़ीज़ ॿटनि ॻाल्हियुनि पेश करण जो इरादो आ। दुआ फरमायो अल्लाह साईं शल पंहिंजे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे शाल रब्बुल आलमीन उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभ खां पहिरियां अवां जे आॾो जेका मूं आयत सगोरी तिलावत कई आ उन जो तर्जुमो ॿुधायां, उन माना ते गौर कजो। पोइ उन खां बाद में ॿ टे ॻाल्हियूं जेके अल्लाह साईं मूंखां चवरायूं से तव्हां जे आॾो पेश कंदुसि। दिलि जे हुज़ूर सां इत्मीनान आराम सां जीअं वेठा आहियो ईअं ॿुधो, पर जॾहिं तव्हांखे हबीबन करीमन जे मथां सलात शरीफ़ ऐं दुरूद शरीफ़ पढ़ण जे लाइ चइजे त लॼी न थिजो, शर्मिंदा न थिजो, आवाज़ खुले सां बुलंद आवाज़ सां हबीबन करीमन ते दुरूद पढ़ंदा हलो त अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो हले। हिकिड़ो दफ़ो सलात शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहन नबियो हस्बुकल्लाहु व मन इत्तबाक मिनल मुमिनीन। अल्लाह साईं कुरान पाक में पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां जॾहिं मुखातब थींदो आहे त अलहम्द खां वनास ताईं अवां गौर कंदो त अल्लाह साईं या मुहम्मद किथे बि कोन चयो आहे। या आदम अल्लाह साईं फरमायो आहे, या नूह अल्लाह साईं फरमायो आहे, या ज़करिया, या यहया, या ईसा, या मूसा। अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू पंहिंजे नबियनि जा नाला वठी उन्हनि खे वक़्तन फ़वक़्तन मुख़्तलिफ़ मौक़नि ते सॾियो आहे। नालो वठी अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे नबियनि खे ख़िताब फरमायो आहे। इहो अल्लाह जो शान आहे, रब बेनियाज़ आहे। पंहिंजा नबी उन जा पैदा कयल, उन्हनि जा रसूल बणायल, जे उन्हनि जो नालो रब करीम वठी सॾु करे त इहो अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात ला आहे बि कोन्हे, ख़ुदा मालिका भली सॾे। पर कुर्बान वञा पंहिंजे नबी करीम जी ज़ात बाबरकात आहे। अल्लाह ताला मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे किथे बि नालो वठी सॾु कोन कयो आहे। जिथे बि अल्लाह पाक जी ज़ात हबीब खे सॾु कयो आहे त नबी करीम जे लक़बनि सां सॾु कयो आहे। कंहिंजो नालो वठण को आहे बि कोन्हे, पर कंहिंखे लक़ब सां सॼणु इहो वधीक अदब जहिड़ी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो फरमाईंदो आहे, या अय्युहर रसूल, ऐ प्यारा रसूल,
वरी किथे रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे यासीन। इन जी माना है या सैयदल मुरसलीन, ओ रसूलन जा सरदार। किथे वरी रब करीम जी ज़ात बाबरकात सनींदो आहे ताहा। किथे वरी रब करीम जी ज़ात सनींदो आहे या अय्युहल मुज़म्मिल। किथे रब करीम जी ज़ात फरमाईंदो आहे या अय्युहल मुद्दस्सिर। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ नमूननि सां रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब करीम जा लक़ब बयान फरमाया। आमना जे लाल जो अल्लाह ताला नालो वठी सॾु कोन कयो आहे। इन मां साबित थो थिए त मुंहिंजे मुहम्मद करीम जो तमामु वॾो शान आहे। अल्लाह त बेनियाज़ आहे, वाहिदुल क़हार आहे। मुहम्मद अरबीअ जो बि उहो ई रब आहे। सोणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे नबूवत रिसालत ॾियण वारो बि उहो ई आहे। पैदा फरमाइण वारो बि उहो ई रब आहे। पर जॾहिं हबीब जी अज़मत जो वारो थो अचे, नबी करीम जे शान जो वारो थो अचे, हुज़ूर करीम जे इज़्ज़त जो मौक़ो थो अचे, त दुनिया खे ख़ुदा ॿुधाए थो त मां आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं 1.25 लख नबियनि जा नाला वठी सॾु कंदो आहियां। ऐं इहो आयब बि कोन्हे। ऐं मां अल्लाह सॼा त ह्या नबियनि जी बेअदबी बि कान्हे। बेअदबी तॾहिं चइबी आहे जॾहिं हेठे तबिके वारो मथे तबिके वारे जी बेअदबी करे या हुनजो रुखो नालो वठे। पर अल्लाह सभिनी खां मथे आहे, उहो पंहिंजे नबियनि जा नाला वठे, या बेअदबी कान्हे। पर ख़ुदा सभिनी खां मथे हूंदे बि मुंहिंजे मुहम्मद करीम जो नालो नथो वठे। हुज़ूर जी अज़मत थो बयान करे, दुनिया खे ख़बर पए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम एॾो वॾो बुलंद आहे जो मां ख़ालिक थी, मालिक थी, हुनजो पैदा कंदड़ थी, हुनखे मोकिलींदड़ थी, सभु कुझु रब आहियां। पर इन जे बावजूद बि मां नबी करीम जो नालो मुबारक वठी सॾु नथो कयां। जे हबीब खे सॾु कयां थो त नबी करीम खे लक़बनि सां सॾियां थो। असांजे प्यारे पैगंबर करीम अलैहिस्सलाम जी अज़मत, उनजो मक़ाम अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू महबूब करीम जे ग़ुलामनि खे सेखारे थो। अवां मुंहिंजे हबीब जे दरवाज़े ते वञो त ॾाढे न ॻाल्हाइजो। ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी, क़ुरान पाक आहे। ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौल कजहर बादिकुम लिबादिन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, खबरदार खबरदार, अवां जॾहिं मुंहिंजे हबीब करीम जे महफ़िल में वेहो, सरकार जे आमो साम्हूं तव्हां जी हाज़िरी हुजे, हेॾो तव्हां बि ॻाल्हायो, हेॾो मुंहिंजो नबी बि ॻाल्हाए। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो फरमाए थो, उन टाइम ते तव्हांजो आवाज़ मुंहिंजे नबी जे आवाज़ खां मथे न थिए। जीअं तव्हां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियो, कमल ॾाढे कमल दड़के सां, कमल हेठि कमल मथे न। अल्लाह ताला फरमाए थो, तव्हांजा रोज़ा, तव्हां जूं ज़कातूं, तव्हांजा हज, तव्हांजा नफ़िल, तव्हांजा तहज्जुद तमामु घणा हल, पर जेकॾहिं तव्हां आमना जे लाल सां ॾाढे ॻाल्हायो, तव्हां रब करीम तव्हांजा सभु अमल ज़ाया करे चट करे छॾींदुसि। अव्हां खे ख़बर ई न पवंदी, अव्हां खे पतो ई न पवंदो, ईअं अव्हां जे अमलनि खे बाहि साड़े वञे, ईअं छार थी वेंदा। न तव्हांजी इबादत कम जी, न तव्हांजो रोज़ो कम जो, न तव्हांजो हज कम जो, न तव्हांजी ज़कात कम जी। तव्हां जेके बि अमल कया हूंदा, उहे भली तव्हांजा अमल छो न मक़बूल हुजनि, पर रसूलुल्लाह जे आॾो ॾाढे ॻाल्हाइण सां सभु अमल छार थी वेंदा। छा करण सां? चओ, ॾाढे ॻाल्हाइण सां। ॾाढे जोन सां ॻाल्हायो, मूंसां भली ॻाल्हायो। छा करण सां? अदा तव्हांजी माना मालूम थियो त नबी जे रूबरू ॾाढे ॻाल्हाइण बेअदबी आहे। चओ चओ, नबी जे रूबरू ॾाढे ॻाल्हाइण
ऐं नबी जे आवाज़ खां पंहिंजो आवाज़ मथे करण हा बेअदबी आहे, रब खे मंज़ूर नाहे, रब खे क़बूल नाहे। रब जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां इहा ॻाल्हि क़बूल न कंदुसि, मतां मुंहिंजे हबीब जे आरो ॾाढे ॻाल्हायो। हाणे तव्हां ख़ुदा जे वास्ते अकड़ी जा मुस्लमानो आहियूं पाड़े जा, ऐं तव्हांजो पाड़े जो आहियां, सभु मूंखे सुञाणंदा हूंदव, पर अकड़ी में ही भुलिजी पहिरियों दफ़ो आयो आहियां। अवां बि शायदि भुलिया हो, मां बि शायदि भुलियो आहियां। किथे किथे छॾ छॾ, काथे शींहं काथे अकड़ी, ॻाल्हियूं वरी पियो करी। 3 महिल शींहं फ़कीर परे हे त अकड़ी जो मां ॻाल्हि कयां। अदा हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो, अल्लाह जे हबीब जे आॾो ॾाढे ॻाल्हाइण बेअदबी, चओ ॾाढे ॻाल्हाइण, ऐं उन बेअदबी जे करे अमल सभु कोन था चओ। सिमत कान लॻी अथव न? हा, नबी करीम जे ॾाढो ॾाढे ॻाल्हाइण चओ बेअदबी, ऐं उन बेअदबी जे करे अमल चट। ऐं मुंहिंजा अदा जेकॾहिं नबी करीम जे आॾो ॾाढे ॻाल्हाइण बेअदबी आहे त नबीअ खे पाण जहिड़ो चवण बि किन सवाब आहे। माज़अल्लाह 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 सुम्मा अस्तग़फिरुल्लाह। जेकॾहिं अल्लाह जे नबी जे आॾो ॾाढे ॻाल्हाइण बेअदबी आहे ऐं उन बेअदबी ते अमल ज़ाया थी वञनि था, माण्हू ईमान खां निकिरी वञे थो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ, त पोइ जे नबीअ जे आॾो ॾाढे ॻाल्हाइण सां नबीअ जी बेअदबी थींदी आहे त नबीअ खे पाण जहिड़े चवण सां बि बेअदबी थींदी आहे। पोइ अवां पाण फ़ैसिलो कयो त ड्रिगियूं ॾाढ़ियूं, वॾा वाइज़, वॾा मदरसा, मुंहिंजा दोस्त ड्रिगियूं ड्रिगियूं तकरीरूं ऐं नबी खे पाण जहिड़ो चवंदा वतन, उनजो को फको बचंदो या हर शइ तबाह थी वेंदी। ख़ुदा पाक जो कसमान जी का शइ कम जी कान्हे का। इन्हनि जे न सूरत ते लॻो, न इन्हनि जे ॾाढ़नि ते लॻो, न इन जे वाइज़नि ते लॻो, न इन जे क़ुर पढ़ण ते लॻो, न इन्हनि जे चंदनि वाइज़नि ते लॻो, न तकरीरुनि ते लॻो, न मदरसनि ते लॻो। का शइ इन्हनि जी कम जी कान्हे। इहे ईअं कुते वांगुरु भऊ कंदा वधंदा, को फ़ाइदो कोन्हे। ख़ुदा जो कसम आहे मोहम्मद करीम जो बेअदब काफ़र आहे। चओ चओ रसूलुल्लाह जो बेअदब, ज़ोर सां चओ, नबी जो बेअदब काफ़र आहे। जेको सोणे नबी करीम जी बेअदबी करे उहो काफ़र थी थो वञे, ऐं काफ़र जो अमल चट थी थो वञे। काफ़र जी न तौहीद कम जी आहे, काफ़र जी इबादत कम जी आहे, न काफ़र जो कुझु बि कम जो आहे। मुंहिंजा अदा असांजे मुल्क में खोड़ वाणिया आहिनि, असांजे मुल्क में खोड़ हिंदू आहिनि, असांजे मुल्क में खोड़ काफ़र आहिनि जेके ख़ैरातूं बि कंदा आहिनि, मुंहिंजा अदा ग़रीबनि जी मदद बि कंदा आहिनि, नलका बि लॻाईंदा आहिनि, मुंहिंजा अदा बीमारनि खे दवाऊं बि वठी ॾींदा आहिनि, मिसकीननि जी मदद बि कंदा आहिनि, पर उन्हनि जो अमल दुनिया जो दुनिया में आहे, आख़िरत में ज़रो ई कोन्हे को। ला ख़लाक़ लहुम फिल आख़िरह, आख़िरत में उन्हनि जो को हिसो कोन्हे को। बसि उनखे दुनिया में इहा नेकी फबी, वाहवा फबी। जेकॾहिं वरी बदिलो बि हूंदो त दुनिया जो दुनिया में। काफ़र जी नेकी क़यामत में कम कान ईंदी। मुंहिंजा अदा हिकिड़ा अथव चिटा पिटा काफ़र, हिकिड़ा वरी मुस्लमाननि जे सूरत में जेके नबी जी तौहीन कंदा वतन। असां जहिड़ो हो, खाईंदो हो, पीअंदो हो, वॾे भाउ जेतिरी इज़त ही। रब जो कसम आहे, रब थो फरमाए मूंखे तव्हांजे कंहिं इबादत जी ज़रूरत ई कान्हे का। नबी असां जहिड़ो नाहे। चओ नबी, ज़ोर सां नबी असां जहिड़ो त नाहे, पर मूंखे ख़ुदा जी वहदानियत जो कसम आहे, मुंहिंजो महबूब 1.25 लख नबीअ जहिड़ो बि न आहे। सभिनी नबियनि खां। ऐं ही चवंदा आहिनि माण्हुनि खे धोखे ॾियण जे लाइ, बाबा असां ते इल्ज़ाम आहे, असां ते तुहमत आहे। असां कोन चवंदा आहियूं, असां कोन चयो आहे। ख़ुदा जो कसम आहे, इहे कूड़ था हणनि। इन्ही जे करे कूड़ था हणनि। तव्हां सिंधी में छा चवंदा, धकनि जा शाहिद। धक जो शाहिद छा हूंदो आहे? हिकिड़ो माण्हू चए मूंखे फलाणे धक कयो आहे, बाबा किथे आहे? निशान ई कोन्हे, त कूड़ थो हणे। पर जे घाव लॻा पिया हुजनि
त चइबो वाकई हिनखे धकु लॻो आहे, पोइ धकु लॻो आहे, पोइ इन हयो या ॿियो, पर धकु त लॻो आहे न। हिननि जा शाहिद आहिनि, उहे कहिड़ा शाहिद आहिनि? हिननि जा किताब आहिनि जेके आम मिलनि था कुतुब खाननि ते। नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह। मूंखे चवंदे शर्म थो अचे, उन किताबनि में देवबंदी वहाबिन मोलियो लिखियो आहे त नबी करीम जी इज़त वॾे भाउ जेतिरी इज़त आहे। नबी जे आॾो ॾाढे ॻाल्हाइण कुफर, वॾे भाउ जे आॾो ॾाढे ॻाल्हाइण कुफर कोन्हे। नबी जी बेअदबी करण कुफर, वॾे भाउ जी बेअदबी करण कुफर कोन्हे। सुठी ॻाल्हि न आहे, बुरी ॻाल्हि आहे। पीउ जो जाइ ते आहे, वॾो भाउ अदब कबो, पर जे बेअदबी करण सां हू काफ़र कोन थी वेंदो। ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जे बेअदबी करण सां माण्हू काफ़र थी वेंदो। पोइ जेकॾहिं को चवे त नऊज़ बिल्लाह नबी जी इज़त वॾे भाउ जेतिरी आहे, मुंहिंजा अॾा हिकिड़े त मौलवी ईअं बि लिखियो आहे, मौलवी खलील अहमद देवबंदी अंबेठवी आहे, उनजो किताब आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन में साफ़ लिखे थो त आदम अलैहिस्सलाम जे औलाद हुजण जे करे, यानी असां बि आदम जी औलाद, नबी करीम बि आदम जी औलाद, असां बि आदम जा बचड़ा, नबी करीम बि नबी करीम अलैहिस्सलाम बि आदम जो बचड़ो। पोइ जे आदम जे बचड़े जे करे असां नबी करीम अलैहिस्सलाम खे पंहिंजो भाउ चयो त कहिड़ो गुनाह थी पियो? हू बि आदम जी औलाद, असां बि आदम जी औलाद, भाउ थी पियासीं। माना बजाए इन्ही चवण जे त दातो बहा सां नथा चऊं, न ज़िद करे मञाइण लाइ दलील था ॾियनि। कहिड़ो दलील? त आदम जी औलाद असां बि, आदम जी औलाद नबी साईं बि, पोइ हो बि आदम जो, असां बि आदम जो भाइर थियासीं। मां वरी चवंदो हा त टिल्लू मल्लू बि आदम जी औलाद जो, मुल्ला तूं बि आदम जे औलाद जो, पोइ तंहिंजी माना त वहाबी ऐं टिल्लू मल्लू भाइर थी विया। अवा समूरा काफ़र आदम अलैहिस्सलाम जी औलाद आहिनि या न आहिनि? ॾाढे ॻाल्हायो। समूरा वाणिया वकाल कंहिंजी औलाद आदम जी, भील कंहिंजी औलाद, मेंघवाड़ कंहिंजी औलाद, ॾेढ कंहिंजी औलाद आदम जी, न वहाबी कंहिंजी औलाद, पोइ ॿाहिरि थिया। जेकॾहिं तव्हां इहो कानून था कढो माअज़ल्लाह माअज़ल्लाह, त पोइ ईअं थींदो। यादि रखो, यादि रखो, रब्बुल आलमीन जो कसम आहे, मुंहिंजे महबूब जा जेके परवाना हुआ, नबी जा जेके शागिर्द हुआ, जेके नबी करीम खां सिखंदा हुआ, हुज़ूर जे कचहरी में 24 कलाक वेठा हूंदा हुआ, पाण त 1400 साल पोइ आया हूं, उहे छा चवंदा हुआ? फिदाक अनक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा हबीब तो मुहम्मद करीम जे मथां असांजो अब्बो अम्मा खोर हुजनि। असांजा अब्बा अम्मा ॾाढे त चवदड़ा, असांजा अबड़ा अमड़ा, असांजूं मायरूं, असांजा अब्बा, असांजा अम्मा हबीबन करीमन जे नाले तां घोर कजल। सहाबी त पंहिंजा पीउ ऐं माउ नबी करीम तां घोर कंदा हुआ, पर अॼुकल्ह जो निभागो थो चए नऊज़ बिल्लाह नबी असां जहिड़ो आहे, नबी असांजो वॾो भाउ आहे। आदम जे करे जेकॾहिं भाउ चयोसीं त कहिड़ो गुनाह थी पियो? ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुस्लमान, अल्लाह पाक शाहिद वाहिद आहे त 1.25 लख नबी जेके अल्लाह पाक जा शानदार नबी हा, उन्हनि जे बारे में अल्लाह जो क़ुरान जो फ़ैसिलो कहिड़ो आहे, ऐं मुंहिंजे नबी करीम जे बारे में क़ुरान जो फ़ैसिलो कहिड़ो आहे। हाणे ॿियूं ॻाल्हियूं कोन था कयूं, फ़ैसिलो था क़ुरान करीम खां करायूं। क़ुरान जो फ़ैसिलो त क़बूल आहे न साईं। हिकिड़ो दफ़ो पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे ॾाढे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो, अव्हां खे निशान ॿुधायां थो, अव्हां खे सूरत ॿुधायां थो, अव्हां खे सिपारो ॿुधायां थो। मुंहिंजी ॻाल्हि ते पत न अचे त घर में क़ुरान खोले वञी ॾिसो, 3 सिपारे जी शुरूआत आहे, 3 पारो शुरू थो थिए। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफा बादहुम दरजात।
ज़ात अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे ये अल्लाह पाक जा रसूल जेके आहिनि हिकिड़ा ॿियनि खां शान वारा ॿिया टिनि खां शान वारा हिकिड़ा उहे जंहिंसां मां अल्लाह कलाम फरमायो आहे ऐं हिकिड़ा उहे रसूलनि जंहिंजा दर्जा सभिनी खां मथे आहिनि सभिनी खां दर्जा अल्लाह चवे सभिनी खां दर्जा मथे मुल्ला चवे मां जहिड़ो चइसी भला पोइ आदम जी औलाद कोन्हे छा आहे कंहिं चयो आहे त नाहे असांजी अछी ॾाढी थी वई आहे मुंहिंजूं हज़ारे तव्हां तकरीरूं ॿुधियूं हुजूं जे रबला रूबरू न ॿुधियूं हुजो त मुंहिंजूं कैसेटूं आहिनि हिकु न आहिनि हज़ारनि जे तादाद में कैसेटूं आहिनि हिकिड़ी कैसेट मां को साबित करे ॾेखारे त असां चयो हुजे त नबी आदम जी औलाद नाहे असां कोन चयो आहे असां त अलल ऐलान चवंदा आहियूं त मुहम्मद मुस्तफ़ा आदम जी औलाद आहे कंहिंजी औलाद आहे बाबा ॾाढे जो कंहिंजी औलाद आहे पर पोइ इहो किथां साबित आहे त आदम जी औलाद बि हुजे त तो जहिड़ो हुजे इहो किथे आहे आदम त थियो परे पीउ हिकिड़े खे 5 पुट हूंदा आहिनि पीउ खे माउ साॻी पीउ साॻो उहे 5 ई भाउर हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि मुंहिंजा दोस्त माउ ॼणे थी पुटड़ा भाग न ॾे वंड हर हिकु माउ खे बच्चा हूंदा आहिनि औलाद हूंदी आहे पीउ माउ खे औलाद हूंदी आहे सॻा भेर भाइर भेनर हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि उन में बि मर्तबे सम्झ सोच जो मक़ाम में फ़र्क़ु हूंदो आहे ख़ुदा जो कसम आहे त उहो मुहम्मद करीम आहे जंहिंजे लाइ रब करीम जग जोड़ियो आहे हे त मुंहिंजो हो हबीब आहे जंहिंजे करे अल्लाह अर्श पैदा कयो जंहिंजे करे रब कुर्सी पैदा कई जंहिंजे करे 7 ज़मीनूं 7 आसमान पैदा कई जंहिंजे करे ख़ुदा काइनात खे जोड़ियो जंहिंजे करे रब करीम 1.25 लख नबी पैदा कया जंहिंजे करे रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे कुदरत खे ज़ाहिर कयो अल्लाह फरमाए थो मां मख़फ़ी खज़ानो हुयुसि मूंखे कंहिं कोन पे सुञातो पोइ मूं पंहिंजे पाण खे ज़ाहिर करण जे लाइ मुहम्मद जो नूर पैदा फरमायो कुन्तु कंज़न मख़फ़ियन कुदसी हदीस आहे रब फरमाईंदो आहे कुन्तु कंज़न मख़फ़ियन फअहबब्तु अन उरफ़ मां हिकिड़ो मख़फ़ी खज़ानो हुयुसि पोइ मां रब करीम जे ज़ात बाबरकात जो इरादो थियो त मां पंहिंजे पाण खे ज़ाहिर करायां पंहिंजो तारीफ़ करायां फख़लक़्तु नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ मां रब करीम पंहिंजे पाण खे ज़ाहिर करण जे लाइ मुहम्मद करीम जो नूर पैदा कयो जंहिंजे लाइ जग जुड़ियो जंहिंजे लाइ काइनात पैदा थी जंहिंजे लाइ अल्लाह साईं हे सॼे जहान जो नक्शो ठाहियो उहो महबूब अल्लाह पाक खे प्यारो आहे नबियनि जो सरताज आहे असां जहिड़ो कंहिं बि हालत में कोन्हे अल्लाह ताला जल जलालु अमन वालो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जो शान सभिनि खां मथां हो कयो आहे आदम जी औलाद चओ आहे चओ आदम जी औलाद आहे पर जीअं तो दादा पत्थर सभई पत्थर पर हिकिड़ो पत्थर आहे जेको 100 रुपए में ट्रक भरे ईंदो आहे हिकिड़ो हीरो आहे उहो बि पत्थर आहे पर मुंहिंजा दादा हुनजी करोड़नि रुपयनि जी क़ीमत आहे बादशाहनि जे ताज में पवंदी आहे हुनखे बि पत्थर चइबो हुनखे बि पत्थर चइबो पर हुन ऐं हुन पत्थर में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे तूं बि आदम जी औलाद मां बि आदम जी औलाद पाण सॼो ॾिहाड़ो रोडनि ते धिका पिया खाऊं असांखे कुती बि कान थी पुछे मुहम्मद करीम जो अर्शनि ते इंतज़ार पियो थिए असां सॼो ॾींहुं रोड ते बि मिंथूं कयूं वॾा कार वारा खणजा असांखे खणण लाइ तयारु कोन्हे मतां मुंहिंजी गाॾी ख़राब थी पए हिन गदिरे खे मां कार में कीअं विहारियां वाह मुहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे लाइ अलाह पाक करोड़नि सालनि खां वठी करे 80,000 बुराक तयारु करे छॾिया बुराक रोई 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 ॻरी कंडा थी वियो आहे इन सिक में त मन को ॾिहाड़ो अचे जो मुहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजे मथां चढ़े सवारी फरमाए अल्लाह जा नबी क़ब्रुनि में हलिया विया मुंहिंजे हबीब करीम खां 6000 साल आदम अॻे वियो आहे 4000 साल इब्राहिम अॻे वियो आहे 2000 साल मूसा में वियो आहे पर जंहिं महिल मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात मेराज ते तयारी कई आहे अल्लाह पाक उन क़ब्रुनि खे खोलियो आहे नबियनि खे उथारियो आहे जिस्म सां नबी साॻो मुंहिंजे महबूब जे इंतज़ार में कतारूं बजो बीठा हल हबीब पढ़ी अल्लाह जा शुक्र पिया कनि असां जहिड़ो आदम जी औलाद थी पियो बसि पोइ तो जहिड़ो थी पियो तुंहिंजो जिस्म आहे तुंहिंजो पेरनि खां मथे ताईं मथे खां पेरनि ताईं तुंहिंजो जिस्म आहे
पर तुंहिंजे जिस्म जा उज़वा सभु हिक जहिड़ा न आहिनि ॻाल्हाईंदा हलो। मां नबी साईं जे लाइ मिसाल कोन थो ॾियां, तव्हांखे सेखारियां थो त मथे खां वठी तुंहिंजे पेरनि ताईं तुंहिंजो जिस्म आहे, छा तुंहिंजा पेर तुंहिंजे अखियुनि जहिड़ा आहिनि? ॻाल्हाए छो? जिस्म जो तुंहिंजो आहे, तुंहिंजूं अखियूं तुंहिंजे पेरनि जहिड़ियूं आहिनि, तुंहिंजा ॾंद मुंहिंजा आदा पेरनि जे नहनि जहिड़ा आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तुंहिंजो नकु गोॾे जहिड़ो आहे, तुंहिंजो पेट तुंहिंजे क्यारीअ जहिड़ो आहे। जॾहिं तुंहिंजो पंहिंजो जिस्म आहे, पेरनि खां मथे ताईं, मथे खां पेरनि ताईं जिस्म तुंहिंजो आहे, पर हुन जिस्म जा उज़वा तुंहिंजे उज़वनि जहिड़ा हिक जहिड़ा न आहिनि। हर हिक उज़वे जो अलाह पाक शानदार दान शानदार कयो आहे। अलाह पाक जल जलालुहु मन वालू ईअं फरमाईंदो आहे, ख़लक़ल इंसान मिन तफ़ावुतिन। मां रब करीम जी ज़ात बाबरकात बि हर हिक इंसान खे तफ़ावुत सां पैदा फरमायो आहे। हर हिकु इंसान, क़ुरान थो फरमाए, हर इंसान खे रब्बुल आलमीन तफ़ावुत सां पैदा फरमायो आहे, फ़र्क़ सां पैदा फरमायो आहे। तुंहिंजे जिस्म जा उज़वा हिक जहिड़ा न आहिनि, हर इंसान हिक जहिड़ो न आहे, हिक अबे अम्मा जी औलाद हिक जहिड़ी न आहे। आदम जी औलाद त सभु आहे, पर सभु नबी कोन्हनि। उन्हनि नबी उन आदम जे औलाद मां नबी सिर्फ़ु 1.25 लख आहिनि। चओ सुभान अल्लाह। ऐं असांजो नबी वरी नबियनि जो भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे, जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशिमी सरदारन सरदार, सूहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार, पुचारई चङा चौधार वाहे कांधा हबीब सां। सभिनी सरदारनि जो पक न आहे वजह ॾाढे चओ, सभिनी सरदारनि जो, सभिनी सरदारनि जो, सभिनी जो सरदार आहे न साईं। पोइ सरदार क़ौम जहिड़ो थींदो आहे, राज जहिड़ो सरदार थींदो आहे, नबी उम्मत जहिड़ो थींदो आहे, उम्मती नबी जहिड़ो थींदो आहे। हिकिड़े अलाह जे बानड़े चयो आहे, रब ते अजमदा ए सुल्तान है। सिराई की ज़ुबान आहे, अचेव थी, पंहिंजे मुल्क जी ॿोली आहे। अरब ते अजमदा ए सुल्तान है, फख्र कुल रसूलां दा वॾा शान है। अरब ते अजमदा ए सुल्तान है, फख्र कुल रसूलां दा वॾा शान है। हिकिड़ो आहे अरब, ॿियो आहे अजम। अरब त तव्हां ख़बर आहे त अरबस्तान कहिड़ो आहे। उन खां बाक़ी ॿियो जेको मुल्क आहे, यूरोप हुजे, जर्मनी हुजे, एशिया हुजे, जापान हुजे, मुंहिंजा दोस्त हिंदुस्तान हुजे, पाकिस्तान हुजे, इंग्लैंड हुजे, मुंहिंजा भाउ अज़ीज़ छा बि हुजे, अरब खां सवाइ ॿियो जेको मुल्क आहे उनखे अजम चइबो आहे। माना ईअं सम्झ त दुनिया जे तख़्ते ते 2 मुल्क आहिनि, हिकिड़ो अरब त ॿियो अजम। मुंहिंजा दोस्त हबीबनि जे लाइ थो चवे, अरब ते अजमदा ओ सुल्तान है, फख्र कुल रसूलां दा वॾा शान है। तव्हां बि चओ, अरब ते अजमदा ओ सुल्तान है, फख्र कुल रसूलां दा वॾा शान है, फख्र कुल रसूलां दा वॾा शान है। मुंहिंजे नबी जो शान आला। चओ चओ, आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी, उन जो रूह तड़पी पियो। चवे तो सबसे आला व औला हमारा नबी। सुभान अल्लाह। त कोन था चओ, पाणी जे पुछड़ी में हो जा, पाणी जाम आहे न। चओ सबसे आला व औला हमारा नबी, सबसे आला व औला
हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी। सभिनी खां असांजो नबी शान वारो। खल्क से औलिया, औलिया से रसूल, खल्कों से औलिया, औलिया से रसूल, पर रसूलों से आला हमारा नबी, पर रसूलों से आला हमारा नबी, सबसे आला व औला हमारा नबी। हाय हाय, करनू बदली रसूलों की होती रही, करनू बदली रसूलों की होती रही। कर्ण चइबो आहे ज़माने खे, चए थो त मुद्दतूं गुज़री वियूं, रसूल बदली थींदा रहिया, हिकिड़ो वियो ॿियो आयो, हिकिड़ो वियो ॿियो आयो। करनू बदली रसूलों की होती रही, करनू बदली रसूलों की होती रही, पर न बदले न बदला हमारा नबी, पर न बदले न बदला हमारा नबी, सबसे आला व औला हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी। डाढ़े जो सुभान अल्लाह। अरे कौन देता है देने को मुंह चाहिए, उर्दू में मुंह चइबो आहे वात खे, पाण मुंह चवंदा आहियूं हिन चेहरे खे, मुंह छा खे चवंदा आहियूं पाण, ऐं उर्दू में मुंह छा खे चइबो आहे। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न पे आई त आला हज़रत छा थो चवे, कौन देता है देने को मुंह चाहिए, कौन देता है देने को मुंह चाहिए। अब ॾियण लाइ वात खपे या ॾियण लाइ हथ खपे। हाणे बस थो कयां न कयां, भला मां न ॻाल्हायां तो तव्हां नथा ॻाल्हायो। अञा असांजो महिमान लीमो फ़क़ीर त वेठो आहे, अॼु अलाए छो देरि कयूं। ॿुधंदव न लीमे फ़क़ीर खे? हा, आशिक़े रसूल आहे, ॿुधोसि। सारी ज़िंदगी जंहिं नबी जी नात चई आहे, सुभान अल्लाह। हिकिड़ा माण्हू हर काहे खाईंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू चोरी करे खाईंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू मुंहिंजा दोस्त दुकानदारी करे खाईंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू वापार करे खाईंदा आहिनि, हिकिड़ा सॼी ज़िंदगी मुहम्मद मिठे जी नात ॻाए मुस्तफ़ा जे सदके खाईंदा आहिनि। मां उन्हनि जे वक़्त ते रीस कंदो आहियां। मां चवंदो आहियां त वाह जो ख़ुदा तव्हांखे धंधो ॾिनो आहे, जो सारी ज़िंदगी तव्हांजे वात ते मुस्तफ़ा जी नात आहे। ख़ुदा जो कसम आहे, मुंहिंजो उस्ताद असाईं अल्लाह से हुनखे जन्नत नसीब करे, नात ख़ान हुनजे आॾो ईंदा हुआ त नात ख़ाननि जा मुंहं चुमंदो हो, नात ख़ाननि जा हथ चुमंदो हो, चवंदो हो तव्हां नबी करीम जा नात ख़ान सना ख़ान आहियो, सारी ज़िंदगी अव्हां नबी करीम जी नात ॻाई आहे, तव्हांजो वॾो शान आहे। ऐं नबी जो नात ख़ान नबी करीम जे आॾो नात पढ़ंदो हो, रसूलुल्लाह पंहिंजी चादर लाहे कुलनि ते रखंदो हो। असां ॿारड़ा आहियूं, नंढड़ा आहियूं, इन लीमे फ़क़ीर खे अहिड़ो था ॾिसो जहिड़ो हाणे आहे। जेकॾहिं ॿियो कमु हुजे सा त हिन महिल चुल्ह तां उथी कोन सघे हा, पर रसूलुल्लाह जे सदके, मदीने वारे जे सदके अञा जवान लॻो पियो आहे। हाणे ॻाल्हि कहिड़ी पे कमु त ॾियण जे लाइ हथ खपे या वात खपे। कंहिंखे ॾिबो आहे बाहि वठो, छा खपे? हथ खपे, वात कीअं खपे? चए थो कौन देता है देने को मुंह चाहिए, कौन देता है
को मुंह चाहिए। कौन देता है देने को मुंह चाहिए, कौन देता है देने को मुंह चाहिए। इन में राज कहिड़ो आ, चवे तो हिकिड़ा ॾींदा आहिनि हथ सां, पर मुहम्मद चवंदो आहे हाओ त थी वेंदो आहे। मुस्तफा छा चवंदो आहे? हाओ छा चवंदो आहे? छा चवंदो आहे? छा चवंदो आहे? मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। सवालियत कतरो घुरियो, फुड़ो घुरियो, टेपो घुरियो, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। चलो सुभान अल्लाह। ताला हजरत इहा ॻाल्हि कई त कौन देता है देने को मुंह चाहिए। केरु ॾींदो आहे? ॾियण जे लाइ हथ जी ज़रूरत कान्हे, ॾियण लाइ अहिड़े वात जी ज़रूरत आहे जे चवे हा त हा थी वञे। को अखि कढायूं अचे, काणो थियो अचे, तीर लॻी वञे। हज़रत कत्ता ते जहिड़ो मुस्तफ़ा जे दर ते सवाली थियो बीठो आहे, या रसूल अल्लाह अखि ॾे, या रसूल अल्लाह अखि निकिरी पई आहे ॾे। अरे कौन देता है देने को मुंह चाहिए। केरु ॾींदो आहे? अखि त अल्लाह ॾींदो आहे, उज़वा त अल्लाह ॾींदो आहे, पर सहाबी नबी खे थो चवे या रसूल अल्लाह अखि निकिरी पई आहे। नबी करीम जी ज़ात खे थो चवे ॾे मुंहिंजा हबीब अखि ॾे। कुर्बान वञा आमना जे लाल तां, तीर सां अखि निकिरी पई आहे, फिसी पई आहे, तारो लड़की पियो आहे। फमसहू बियदिहिल मुबारका। हबीबन करीमन हथ घुमाए चवनि था कुन कज़ालिक, जहिड़ी हुई तहिड़ी थी पओ। महबूब चवंदो वियो तो आहे फिथल अखि मोटी आई। कौन देता है देने को मुंह चाहिए, कौन देता है देने को मुंह चाहिए। देने वाला है सच्चा हमारा नबी, देने वाला है सच्चा हमारा नबी। सबसे आला व औला हमारा नबी। चओ सुभान अल्लाह। सभिनी खां मथे, चओ चओ सभिनी खां, सारी कायनात खां मथे, सभिनी खां मोहम्मद अरबी मथे, सारी दुनिया खां रसूलुल्लाह जो शान मथे, सारी कायनात खां आमना जे लाल जो शान मथे। केर बि नबी करीम जहिड़ो कोन्हे। तॾहिं अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहन नबी, ॿियनि जा त नाला वठां पर तुंहिंजो नालो कोन थो वठां, ओ ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे ॾाढे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरसा थोरो सिलो कयोसि। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हलाए छॾियोसि, सिलो बयार छॾियोसि। वरी चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अर्ज़ पे कुम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो या अय्युहन नबी। अॼुकल्ह या रसूल अल्लाह, या नबी अल्लाह, या नबी चवण ते लठ थी वहे।
न चओ शिरक आहे शिरक आहे। अर्दा छो शिरक आहे? या जी माना है आहे उनखे चइबो आहे जेको साम्हूं हुजे। कंहिंखे चइबो आहे जेको ॾाढे चओ साम्हूं हुजे। नबी साम्हूं काथे आहे? नबी त मदीने में आहे, हिते साम्हूं ई कोन्हे, पोइ तव्हां या छो था चओ? ओ मुंहिंजा अदा ॿुधंदो ॿी ॻाल्हि आहे, पर मां चवां थो इन मुल्लनि खे तव्हां चओ पोइ तव्हां भला छो या चवंदा हो? पोइ पाण बि चवंदा आहिनि, असांखे झलींदा आहिनि, पाण चवंदा आहिनि, पंहिंजे मतिलब महिल चवंदा आहिनि। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इहे नबी जो क़ुर, अलाह जो क़ुर पढ़ंदा या कोन पढ़ंदा आहिनि? इहा आहे त कोन पढ़ंदा, छा जो पाण था चवनि या अय्युहन नबी। पोइ तव्हां छो था चओ क़ुर मां कढोसि? अलाह करे छॾनि, छॾे त हाणे ई विया आहिनि, माना त क़ुर जी हाणे ई छॾे विया आहिनि, पर रुगो अटकल सटकल माण्हुनि खे ॾेखारींदा क़ुर। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, पाण बि चवनि था या अय्युहन नबी। तरावियूं पढ़ाइनि था त बि पढ़ंदा आहिनि या अय्युहन नबी। जुमे जी नमाज़ पढ़ंदा आहिनि त बि चवंदा आहिनि या अय्युहन नबी। 5 वक़्ती नमाज़ पढ़ाईंदा आहिनि त बि इहा आयत पढ़ंदा आहिनि या अय्युहन नबी। पर अञा सवली ॻाल्हि ॿुधायां, अत्तहियात पढ़ंदा त ज़रूर हूंदा, हुन में चवंदा आहिनि अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैक। सभई अकरी वारा सभई चओ अस्सलामु अलैक। अते अस्सलामु अलैक अय्युहन नबी। इन जी माना ई आहे त ओ प्यारा सोहणा नबी तो ते सलाम हुजे। प्यारा नबी तो ते सलाम हुजे। ओ मौलवी इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? जेकॾहिं असां अब्दुर रहीम चवे अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह त शिरक जी फतवा। मौलवी गुलाम मुस्तफा चवे अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह त शिरक जी फतवा। ॿियो को सुन्नी मुस्लमान चवे अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह त शिरक जी फतवा। ऐं तूं पाण पेशमाम जो मुसल्ले ते वेठो आहे, गोॾा भञूं वेठो आहे, रब जुठ अहिड़ी थो करे जो कंधो हेठि कराए, गोॾा भञाए, वेहारे चवई थो त चओ अस्सलामु अलैक अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जुठ इन्ही जे करे थो चवां जो ज़ाहिर में इनकार कंदा आहिनि। असांजे लाइ जुठ कान्हे जो असां ज़ाहिर बि चवंदा आहियूं त नमाज़ में बि चवंदा आहियूं। ईअं आहे छा त जेका शइ नमाज़ में शिरक कान्हे सा ॿाहिरि शिरक आहे, या जेका शइ ॿाहिरि शिरक आहे सा नमाज़ में शिरक कोन्हे? ईअं कोन्हे को मुंहिंजा दोस्त। जेका शइ नमाज़ खां सवा बि शिरक आहे उहा नमाज़ में बि शिरक आहे। जेका नमाज़ में शइ शिरक नाहे उहा ॿाहिरि बि शिरक नाहे। जे नमाज़ में अस्सलामु अलैका अय्युहन नबी चवणु शिरक नाहे त ॿाहिरि चवण बि अस्सलामु अलैका अय्युहन नबी शिरक नाहे। ॿाहिरि बि चई सघिजे थो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। नमाज़ में बि चइबो, ॿाहिरि बि चइबो। ऐं मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात ला इहो अक़ीदो रखबो कहिड़ो त असां चऊं था अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह त मदीने वारो साईं अल्लाह जे ताक़त सां असांजो आवाज़ ॿुधे थो। अल्लाह जे ताक़त सां असांजो आवाज़ छा आहे भाई? मुंहिंजा दोस्त अधु फुट बि कोन्हे, अधु फुट बि कोन्हे। तंडड़ी मशीनड़ी आहे। अलाए कंहिं ठाही आहे, अलाए ईसाई ठाही आहे, अलाए यहूदी ठाही आहे, अलाए मुशरिक ठाही आहे, अलाए मुस्लमान ठाही आहे, पर हीअ दुनिया में ईजाद थी चुकी आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, भली को लंडन मां ॻाल्हाए, अमेरिका मां ॻाल्हाए, कराची मां ॻाल्हाए, पेशावर मां ॻाल्हाए, कंहिं बि दुनिया जे खिते मां ॻाल्हाए, ऐं मुंहिंजो नंबर हूंदुसि न, रुगो बटन दॿाईंदो त हिते आवाज़ ईंदो, मां ॿुधंदुसि न मिशन जे ज़रिए। ओ अदा जेकॾहिं मिशन जे ज़रिए किरोड़नि मैलनि तां आवाज़ ॿुधी सघिजे थो त मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे रूहानियत सां उम्मत जो आवाज़ ॿुधे थो। या दस्तगीर
मुंहिंजा आदड़ा, मुंहिंजा भाउ, हिन में तार बि कान्हे। अञा टेलीफोन में थंभो हूंदो आहे, तार हूंदी आहे, कनेक्शन हूंदो आहे, जिथां ॻाल्हाईंदो आहे ओसी ताईं तारूं विछायलियूं हूंदियूं आहिनि। हिन में त तार बि कान्हे का। मुंहिंजा दोस्त फिज़ाई निज़ाम लिखियल आहे। मुंहिंजा दोस्त फिज़ा जे ज़रिए कैच थो करे पियो, आवाज़ अची थो वञे। इन खे शिरक कोन था मुल्ला चवनि। जेकॾहिं इहा मशीनरी ॿुधी सघे थी त मुहम्मद अरबीअ जी ताक़त त तमामु वॾी आहे या न आहे? नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत जो आवाज़ ॿुधनि था बेइज़्निल्लाह। कीअं था ॿुधनि चओ? ॾाढे चओ कीअं था ॿुधनि? बेइज़्निल्लाह, अल्लाह जे इज़्न सां, अल्लाह पाक जी ताक़त सां। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी मशहूर हदीस पाक आहे। अवां हिकिड़ो दफ़ो न आलमनि खां हज़ारे दफ़ा ॿुधी हूंदी। मां रुगो तव्हांजो यादगीरो ताज़ो थो करायां। मुंहिंजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ़ जे ॿाहिरां बीठो आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात मदीने खां ॿाहिरां बीही, असहाब गॾु आहिनि। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था लब्बैक 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 लब्बैक। तव्हां बि चओ लब्बैक जी माना हाज़िर आहियां, हाज़िर आहियां। छा? ॾाढे चओ सरकारे दो आलम अलैहिस्सलाम सां गॾु हिकिड़ा ग़ुलाम बीठा आहिनि। क़िबला हाज़िर आहियां। लब्बैक त उन्ही खे चइबो आहे जेको सॾींदो आहे ओ लीमा फ़क़ीर। फ़क़ीर चवे लब्बैक हाज़िर आहियां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सॾण वारे खे लब्बैक चइबो आहे। या रसूल अल्लाह, अवां बार बार था चओ लब्बैक लब्बैक लब्बैक, कंहिंखे था जवाब ॾियो? रहमत लिल आलमीन जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। पाण फरमाइनि था अवां नथा ॿुधो, मां ॿुधां थो। मदीने खां फलाणे पासे फलाणनि जबलनि में हिकिड़े मारीअ हरणीअ फासाई आहे। उहा ॿधी सुम्ही पियो आहे। सिॼ लड़ंदो जंहिंमहिल शाम थींदी त महिल ॻोठ काहे कुही हुनखे कुने में कबाब कंदो। उहा मूंखे सॾे थी तो मुहम्मद करीम मुंहिंजी वाहुर अची कर मूंखे अची छॾाए। हाणे हलो त हुन ग़रीब खे छॾाइण हलूं। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात हली वञनि था पिया। मारी छांव में सुतो पियो आहे। हरणी चौ खुंबी जी ॿधी पई आहे। नबी करीम हुनखे खोलियो आहे। खोले फरमाइनि था तूं मोटी ईंदी अचे? हाओ क़िबला, मां वाइदो थी कयां मोटी थी अचां। हरणी हली वई आहे। थोरी देरि खां पोइ हुज़ूर वेही रहिया। उहो मारी जागी पियो आहे। ॾिठई त हिकिड़ो सुहिणी सूरत वारो वेठो आहे, पर मुंहिंजो शिकार आहे ई कोन को। जे शिकार ॾे ॾिसे पियो त कावड़ पई लॻेसि। महिनत मुंहिंजी वई, हाणे को फासाइणु सवलो कोन्हे। मुंहिंजी शिकार जी महिनत वई, कावड़ लॻी। वरी जंहिंमहिल सूरत ॾे ॾिसे त ठरी पवे। सूरत बि सूरत आहे न साईं। मुख चन बदर लासानी ये, मथे चमके लाट नूरानी ये। मुख चन बदर लासानी ये, मथे चमके लाट नूरानी ये। काली जुल्फ ते अख मस्तानी ये, मखमूर अखी हिन मध भरियां। अज सिक मित्रां दी वधेरी ये, क्यों दिलणी उदास घनेरी ये। लो लो विच शौक चंगेरी ये, अज नैना दिलाया क्यों झड़ियां। चओ सुभान अल्लाह। सूरत कहिड़ी आहे? इस सूरत नूं मैं नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत। हजरत क़िबला मुफ्ती मोहम्मद रहीम शरई साहब, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। तशरीफ रखो। ख्वाजा मेहर अली रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, इस सूरत नूं मैं जान आखां, जान आखां के जाने जहान आखां। इस सूरत नूं मैं जान आखां, जान आखां के जाने जहान आखां। सच आखी तो रब दी शान आखां, जिस शान तू शाना सब बणिया। मारी मुंहिंजा दोस्त ठरी पियो। हिकिड़े पासे कावड़ियो आहे त मुंहिंजी हरणी केॾांहुं वई।
ऐं ॿिए पासे वरी रसूलुल्लाह खे ॾिसी ठरी पियो पवे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कई क़िबला हे मुंहिंजो शिकार काॾे वियो। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह ख़साइसुल कुबरा में तहरीर फरमायो आहे त मारीअ खे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो मूं हिन खे पंहिंजे ज़मानत ते छोड़ियो आहे, थोरी देरि खां पोइ वापसि ईंदी। हुनखे ताजुब लॻो त कीअं वापसि ईंदी, झंगल जो जानवर आहे। हरणीअ खे बच्चा चिंबड़ी विया, अम्मा तो देरि कई आहे, अब्बा जल्दी करे खीर पी वठो, मां ॿिन्ही जहाननि जे सरदार खे ज़ामिन ॾेई आई आहियां। बच्चनि चयो अम्मा असांखे खीर पीअणु हराम आहे, अल्लाह जो हबीब असांजो इंतज़ार करे, असांखे पाण सां वठी हल। मारी इंतज़ार में आहे, गुफ़्तगू कोन पियो करे, ख़ामोश आहे त ॾिसां कीअं थी वापसि अचे। अञा उन्ही पेरनि ते बीठा हा त हरणी कुॾंदी पई अचे, टपंदी पई अचे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती हुन जा लफ़्ज़ बयान कया आहिनि, उन जो तर्जुमो मार्ज़ कंदो हला। चवे पई मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान जो तो मूंखे नबीअ सां वाइदे निभाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई। जंहिंमहिल हरणी साम्हूं आई आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे ही तुंहिंजो शिकार, हाणे असांखे इजाज़त ॾे। दिलि में हुन चयो साईं पहिरीं तारफ़ त कराए, तूं केरु आहे? पाण फरमाइनि था तुंहिंजो शिकार तोखे मिलियो, असां पंहिंजो फ़ाइदो पूरो कयो, तुंहिंजो केरु, असां छा वञे? जंहिं क़िबला मूंखे महिरबानी करे ॿुधायो तव्हां केरु आहियो, अव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात इहा पहिरीं आहे। हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम थोरो तामुल फरमायो, कोन था ॿुधाइनि। जंहिं क़िबला ॿुधायो चई तूं छा कंदे? खिली थो चवे क़िबला सच ॿुधाए, तुंहिंजो नालो मुहम्मद त नाहे। अल्लाह जे हबीब करीम फरमायो तोखे कीअं ख़बर पई? जंहिं क़िबला इहे कम त नबी मुहम्मद करीम जा, जंहिंजे सॾ ते जानवर वापसि ईंदा, जंहिंजी ज़मानत ते, जंहिंजे इरशाद ते बेज़ुबाना बि हली ईंदा। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, मालूम थियो असांजो नबी हरणनि जा बि सॾ ॿुधे थो। तॾहिं त हुनजी ज़मानत फरमायूं। तूं कीअं थो चवीं त सलात व सलाम अलैक या रसूलल्लाह सॾियो था? नबी तव्हांजो आवाज़ कोन थो ॿुधे। न न, बिइज़्निल्लाह, अल्लाह जे ताक़त सां, रब्बुल आलमीन जे अता सां, अल्लाह तबारक व तआला जो हबीब असांजूं फरियादूं ॿुधनि था। उम्मती जेकॾहिं सॾु कंदो आहे नबी करीम अलैहिस्सलाम खे, त ख़ुदा तबारक व तआला जेका हबीब खे कुवत अता फरमाई आहे, उन अताई कुवत सां मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम पंहिंजे उम्मत जो सलात व सलाम ॿुधे थो। चओ ॾाढे चओ मुंहिंजो हबीब ॿुधे थो। इन्ही जे करे मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में अर्ज़ कयो त अल्लाह बि फरमायो या अय्युहन नबी, ओ ग़ैब जे ख़बरुनि ॾियण वारा, जेकॾहिं असां नबी करीम खे इन्ही अक़ीदे सां सॾु कयूं त रसूलुल्लाह बिइज़्निल्लाह अल्लाह जे अता सां, ॾिनल ताक़त सां असांजी फरियाद ॿुधनि था, त को शिरक कोन्हे, को गुनाह कोन्हे, को कुफ्र कोन्हे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ज़ाती कुदरत सां ॿुधंदो आहे, मुस्तफ़ा करीम अल्लाह जे अता सां ॿुधंदो आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आयत जी माना पई हले। अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नबी, ओ ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा। ग़ैब जे छा असांखे रसूलुल्लाह ग़ैब जूं ख़बरूं कोन ॿुधायूं छा? क़यामत असांखां ग़ाइब आहे, पुलसरात असांखां ग़ाइब आहे, ताराज़ी असांखां ग़ाइब आहे, ख़ुदा जी ज़ात असांजे अखियुनि खां ग़ाइब आहे।